अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मुहासबो में तव्हां सां गॾु असां हिकु भेरो ॿीहर तव्हांजे साम्हूं मौजूदु आहियूं। इन प्रोग्राम में जीअं मूंखे ख़बर आहे त लाइव कॉल्स असां वठंदा आहियूं, तव्हांजी शिकायतूं ॿुधंदा आहियूं, तव्हांजे शिकायतुनि जो अज़ालो बि कंदा आहियूं। ऐं हर हफ़्ते असां सां गॾु चीफ मिनिस्टर्स इंस्पेक्शन टीम जा सरबराह हाजी मुज़फ़र शुजरा साहब हूंदा आहिनि, जेके लाइव तव्हांजी कॉल्स वठंदा आहिनि, तव्हां खां तव्हांजा मसइला या शिकायतूं ॿुधंदा आहिनि ऐं पोइ सॼो हफ़्तो तव्हांजी शिकायतुनि ते कमु कंदा आहिनि ऐं नेक्स्ट वीक अची करे असांखे अपडेट बि ॾींदा आहिनि त उहो मसइलो केतिरे हद ताईं सॉल्व थी सघियो या सॉल्व थियण ॾांहुं वञी रहियो आहे। मुज़फ़र शुजरा साहब के स्टूडियो में भलीकार चऊं था। थैंक यू शुजरा साहब। शुजरा साहब, कंप्लेंट्स खोड़ सारियूं आहिनि ऐं सॉल्यूशन जे लाइ असां तव्हांखां पुछंदासीं, पर कॉलर आहिनि, कॉल वठी था वठूं, उनखां पोइ डिस्कस कंदासीं। अली हैदर आहिनि शिकारपुर मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम अदी। अर्ज़ असांजो कंप्लेन आहे असांजी। जी जी बिल्कुलु ॿुधायो। असां वटि पीसी अता मोहम्मद आहे, ड्राइवर आहे, एसपी साहब जे स्कार्ट में। ठीकु आहे। उन असां ते 3 दफ़ा कूड़ा केस दाख़िल कराया। ड्राइवर केस दाख़िल कराया आहिनि? जी जी, पुलिस मुक़ाबले जा ॿिया उन्हनि डीआईजी साहब इंक्वायरी कई, उहे केस ख़तम थी विया असां तां। जी। वरी 2.5 लख रुपया असां को एएसआई वकील जाफ़री रिश्वत वरिता, जेका डीआईजी साहब खे मां कंप्लेन ॾिनी, साईं रखियो मीरानी साहब हो डीआईजी। जी। पोइ उहे 2.5 लख रुपया मूंखे वापसि ॾियणा कई। हाणे वापसि ॾियण जे बजाए असांजो जीअण हराम करे छॾियो आहे उन्हनि। हिकिड़ो ॿिए ॾींहुं असांजे घर पुलिस अचे थी। अदी तव्हां नालो छा आहे? अली हैदर। नालो साईं अली हैदर, टांवरी, तालका लखी, ज़िला शिकारपुर। अली हैदर नंबर ॿुधायो त। 0300 हा 2974 हा 121 सर। ये कहिड़े एसी साहब वटि आहे ड्राइवर? हे साईं शिकारपुर एसपी साहब वटि आहे। पीसी अता मोहम्मद स्कार्ट में ड्राइवर आहे, हुनजो पेज नंबर आहे 2279। ठीकु आहे त करे रुकेश साहब मां डीआईजी साहब जो साईं रखियो मीरानी, उन इंक्वायरी कराई, उन साबित थियो 2.5 लख रुपया एएसआई वकील जाफ़री मूंखे बदी वता। हेलो जी अदा जी जी। उहे 2.5 लख रुपया मूंखे वापसि ॾियणा कई। अॼु बि असां न इहो अता मोहम्मद एसपी साहब स्कार्ट में ड्राइवर आहे, असां तंग थी विया, असांजो जीअण हराम कराए छॾियो अथई। पूरा केस दाख़िल कराए थो। एसपी वटि आहे एसी वटि आहे? एसपी वटि स्कार्ट में ड्राइवर आहे अता मोहम्मद। ठीकु आहे भाउ, ठीकु आहे, ठीकु आहे, महिरबानी। इंशाल्लाह तो सां मां ॻाल्हाईंदुसि सुभाणे पहिरीं, पोइ ॿुधाइजांइ मूंखे। वरी महिरबानी अदा अली हैदर, तव्हां कॉल कई। शुजा साहब, इहा कंप्लेंट अची वई लास्ट वीक जी, असां कंप्लेंट्स ते अची था वञूं, उनखां पोइ कॉल्स बि वठंदासीं। ज़मीर अहमद ख़ैरपुर मीरस मां कॉल कई हुई। उन्हनि जो चवणो त सखर में उन्हनि जी एज़ अ चीफ इंजीनियर पोस्टिंग थी आहे, इरीगेशन डिपार्टमेंट में। कन्वेंस जो मसइलो आहे, गाॾी उन्हनि खे ॾियारी वञे। ज़मीर अहमद ख़ैरपुर मीरस मां कॉल कई। ख़ैरपुर मीरस मां उनखे जेको वाली मोहम्मद साहब आहे मला, उनखे चयो त मां इंशाल्लाह ताला गाॾी जल्दी मिली वेंदुसि। ठीकु आहे। कॉलर आहिनि आशिक लुंड आहिनि मोरे मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। जी अदा, कहिड़ो मसइलो या शिकायत आहे? जी अदी, मां सरदार खान विलेज शहजाद खान लुंड में आहियां, मोरो तालुको में। जी। असां वटि गैस बि कोन्हे ऐं मूं वटि स्कूल 2 चकर आयो आहे, उनजो टेंडर हले ई कोन थो, उन को कमु थो हले। असांजा ॿार जेके आहिनि 70 ॿार आहिनि ॻोठ में, शहजाद लुंड जे नाले सां टेंडर आयो। ठीकु आहे। तो असां पीपीए में ऐलान कयो, इन करे असांजे एमपीए ऐं असांखे नज़र न पहिरियां। हाणे मां पीपल्स पार्टी जो कारकुन चूंडियो आहियां, तव्हां काउंसलर। असांजा इहे मसइला हाणे केस कान्हे, असांजे ॻोठ में आहे। असांजो हिकिड़ो शहजाद ॻोठ आहे, हुनजे अॻियां ई आहे, मंज़ूर थियल आहे। मूं वटि गैस न आहे, कागज़ बि ठहियल आहिनि। नंबर ॿुधायो, नंबर फोन मोबाइल नंबर। 0301 हा 2967 हा 013 13। अदा न गैस जेको आहे आसिफ साहब, इहो तव्हांखे पंहिंजो एमपीए जेको तव्हांजो आहे तव्हांजो, उनखे चओ त उहो त सीएम साहब खां कोटा में वठी ॾे। बाक़ी हीउ जेको तव्हांजो स्कूल आहे। जी तव्हां हुकुम। मुंहिंजो त नून लीग जो आहे, असांजी त ॿुधंदो ई कान। असां त पीपल्स पार्टीअ जा आहियूं। हू असांखे सदाईं असांजा 2 स्कूल बि खजाए खणाए वियो आहे ऐं गैस बि असांखे नज़र अंदाज़ थिए थो। अदा न गैस जो जेको ईअं मसइलो थी वियो आहे अॼुकल्ह, त पहिरियों गैस वारा गैस पंहिंजो हणी ॾींदा हुआ, हाणे उहे बि चवनि था त गवर्नमेंट पैसा ॾिए त असां पोइ हणी ॾींदासीं। त गवर्नमेंट पैसा तॾहिं ॾींदी जॾहिं तव्हांजो एमपीओ
तव्हां लंजार साहिब ॾे हलिया वञो न, लंजार साहिब खे चओ हुते त भई तव्हांखे गैस हणाए ॾींदो इनशा ताला। बाक़ी हा इहो असां कंदासीं। स्कूल जो अर्ज़ो असांजो 2 चकर शादात लुंड सां टेंडर आयो आहे, 2 चकर कमु नथो हले। कहिड़े ॻोठ लाइ टेंडर आया आहिनि? शादात लुंड, शादात लुंड। शादात लुंड, ठीकु आहे दादा, महिरबानी है दा कॉल करण जी। शेर साहब, ही गैस या पानी जो मसलो ही तो बुनियादी सहूलतूं आहिनि, हे त हुकूमत जो कमु आहे प्रोवाइड करण, या ही एमपीए ते भाड़नि? ही जेको आहे न हाणे गैस वारनि बिजली वारनि वापडा वारनि ख़ुदि इहो कयो आहे त भई जंहिंखे बिजली खपे या केसी वारनि जंहिंखे बिजली खपे उहो गवर्नमेंट खां असां पैसा ॾियूं तॾहिं हुनखे बिजली हणी ॾींदासीं। हिकु त उहा, ॿियो गैस वारनि बि इहा शुरू कई आहे स्कीम त भई जेकॾहिं गवर्नमेंट पैसा ॾींदी त उन ॻोठ में असां गैस ॾींदासीं, अदरवाइज़ असां न ॾींदासीं। इहो हिकिड़ो मतिलबु अलमियो आहे त गैस असांजे सिंध सूबे मां निकिरे पई ऐं असां सिंध खे न पई मिले ऐं ॿियनि सूबनि खे सभिनी खे असां मुस्तफ़िज़ कयूं पिया। असां चऊं था ठीकु आहे, भले ॿियनि सूबनि खे असां ॾियण लाइ तयारु आहियूं, पहिरियों पंहिंजो हक़ आहे, पंहिंजनि माण्हुनि खे ॾियणु खपनि। पर स्विगेस वारा छो जो हाणे हुननि जी एतिरी जो खपत वधी वई आहे जो हाणे उहो पुॼी कोन था सघनि, हितां खां वठी उहो कश्मीर ताईं असांजी गैस हली वई आहे। छो इन करे खपत ॾाढी थी वई आहे, गैस में हाणे प्रॉब्लम थी आहे, हुन वटि पैसा ई कोन, चवंदा पैसा ॾियो त असां तव्हांखे हणी ॾियूं। कॉलर आहिनि शेर साहब, अल्लाह दाद आहिनि जाम साहब मां जी। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। जी असांखे साहब का सवाल आहे साईं जी। पाणी कोन्हे अञा आयो, रोड़ी कैनाल कोन खुलियो आहे, फसल सुकनि पिया। कहिड़े कैनाल में? रोड़ी कैनाल। रोड़ी कैनाल। अदा नंबर ॿुधाए। फोन नंबर ॿुधायो अदा जी। फोन नंबर लिख रहे हो पंहिंजो? 0301 8378 918 ठीकु आहे दा। अलादा तोखे सुभाणे या परीं मां एसी सां ॻाल्हाई या चीफ इंजीनियर सां ॻाल्हाए करे पोइ तोखे मां पाण ॻाल्हाईंदुसि तोसां ऐं इनशा ताला पुछी करे ॿुधाईंदुसि त पाणी छो न खोलियो अथऊं। जेकॾहिं तव्हांजो हाणे खोलणो अथनि त बिल्कुलु खोलींदा, जेकॾहिं न खोलियो अथऊं त पोइ सुभाणे तव्हांखे खोलाए ॾींदुसि पाणी, इहा वॾी ॻाल्हि कोन्हे इनशा ताला। वॾी महिरबानी अदा तव्हां कॉल कई। शेर साहब, लास्ट वीक असां हिकिड़ो थोरो चेंज प्रोग्राम इहो कयोसीं त जेकी पुराणी कंप्लेंट्स हुयूं उन्हनि खे असां कॉल बैक कराईसीं। त अहसान बेजाराणी लास्ट वीक जिन सां असांजी ॻाल्हि थी, उन्हनि जो चवणो त क़बाइली जहिड़नि जे करे स्कूल बंदि आहिनि, अञा ताईं उन्हनि जो को खड़तेल न निकिरी सही। ॾाढी पुराणी कंप्लेन हुई। इहा तमामु पुराणी कंप्लेन आहे। इन क़बाइली झगड़नि जे करे को बि हुते कमकार कोन थो थिए। हाणे बि मां हिनखे चयो आहे DIG साहिब खे त इहो ॾाढो मुश्किल कमु आहे। क़बाइली जंग एॾी थिए थी ख़राबु जो हुन में सॼी ऑफिशियल मफ़लूज थी वञे, हुनखे चई कोन थिए। या त ईअं कजे त सॼे माण्हू खे क़बाइली माण्हू खे सभिनी खे ॿिन्ही पासनि खे जेल में विझी छॾिजे, पर हुनखे तव्हां कुटियो मारियो जेल में। तव्हां ॾिसो न, हिकिड़े माण्हू हिते खून करे भॼी वियो या कारो थी भॼी वियो, उनखे सऊदी अरब वञी मारे माण्हू नी। त अहिड़ा असां वटि क़बाइली जहिड़ा थियनि था पिया, पोइ हुनखे मुंहुं ॾियणु ॾाढो ॾुखियो आहे। वरी मां अहसान साहिब खे चवंदुसि त DIG आहे अब्दुल्ला शेख साहिबु, उन सां मिलनि ऐं उन्हनि खे चवनि त हू अची हिते तव्हां हुननि जे ॻोठ में, छो जो इहो असांजो इलाइक़ो जेको इहो आहे न जिते बिजाणी साहिबु आहे, अहसान बिजाणी साहिबु, इहो ॾाढो ख़राबु इलाइक़ो आहे। हिते घणियूं क़ौमियूं आहिनि, जतोई आहिनि, हिते तेगाणी आहिनि, हिते पहोड़ आहिनि। इहे टई क़ौमियूं जेके आहिनि चोरी कनि थी पियूं ऐं उन्हनि सां सीना उहा ॻाल्हि आहे न, मतिलबु पंहिंजा इलाइक़नि जी रियासत एॾी वीक त न आहे मुंहिंजे ख़्याल में जो उन्हनि साम्हूं बेबस थी वञे, जो असांजा इलाइक़ा सभु नोगो एरिया बणियल आहिनि हिननि जे करे। रियासत या त मारे माण्हुनि खे, सभिनी खे मारे त भई तव्हांजे ई मीडिया चए थी असांखे कॉल वठी वेठो त पोइ हिन ते ॻाल्हायूं, त हितां कंटिन्यू कंदासीं। कॉलर आहिनि, वज़ीर आहिनि न्यू सईदाबाद मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम जी। जी अदा, कहिड़ो मसलो या शिकायत आहे? पोइ चकर मूं चयो हाजी साहब खे, ऐं वरी जेका मूं कॉल कई मुंहिंजे नंबर ते कोड लॻी वियो, इन करे हाजी साहब कॉल मूं आई कान हुई, कॉल ना आई आहे। वज़ीर ॾिसो न, तव्हांजी कंप्लेंट पुराणी आहे। वज़ीर हमेशह वज़ीर हूंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे ग़रीब माण्हू कॉल करनि हुनखे हुनजो फोन नाले वारा वज़ीर आहिनि, असांखे वॾा वज़ीर
ठीकु आहे भाउ, हाणे तुंहिंजी कंप्लेन पुराणी आहे हुन ते ॾिसंदासीं इंशाल्लाह। ठीकु आहे, वॾी महिरबानी अदा वज़ीर जी। शोएब साहब, असां डिस्कस कयूं पिया क़बाइली झेड़नि ते। हा, उहो ॿुधायां पियो त हिते अहिड़ा बि माण्हुनि जो असां वटि सिंधियुनि में सिंधियुनि जो साड़ ॾाढो ख़राबु हूंदो आहे। पलउ बि ॾाढो असांजो पुराणो न थींदो आहे कॾहिं बि। असां चवंदा आहियूं त भई हाणे साल गुज़री वञनि। हाणे मुंहिंजे ख़ुदि क़ौम में शुजरान जी क़ौम में 20 साल 25 साल खां पोइ छोरा निकिरनि, उथी करे हिकिड़े छोकिरे खे मारे छॾियो 20-25 साल खां पोइ। उहे छोरा ॼावा बि कोन हुआ हरामी, त हुन जॾहिं ॼावा वॾा थिया उन खां पोइ वॾे थियण खां पोइ हुन पिस्तौल खणी हुन हिकिड़ो अहिड़ो माण्हू सुठो टीचर हो उनखे मारे छॾियऊं। त इहे क़बाइली जहिड़ा सां तमामु ॾुखिया जहिड़ा हूंदा आहिनि। हिन में गवर्नमेंट खे ॾाढो सोचे सम्झी करे हलणो पवंदो आहे। ईअं न त हिकिड़े जो साथ वठंदी त ॿियो कबाइल नाराज़ थींदो, ॿिए कबाइल जो साथ वठे, या त मां चयुमि त ॿिन्ही कबाइलनि खे असां वठी करे ॻाल्हियूं कराए सघजनि थियूं, ऑन टेबल उन्हनि खे आणे सघिजे थो। ॻाल्हियुनि में अचण लाइ तयारु कोन। असांजी सिंधी क़ौम जेके अॻे ज़बान हूंदी सिंधी क़ौम जी, अॻे सिंधी क़ौम जेको चङो मुड़ुसु हूंदो वाइदो करे वेंदो, हाणे चङा मुड़ुस वाइदा कनि था वञनि पर बि ठका थी वञनि त उनखे मारे था छॾनि। कॉलर वठंदा शोएब साहब। गुलाब आहिनि सेठार जामा से। अस्सलाम वालेकुम अदा। साईं पंहिंजो गुलाब अली सातो सेठार जा प्रेस क्लब जी अदा। पंहिंजो साईं खे सुवाल करिणो आहे त मां तव्हांखे मुलाक़ात कई पंहिंजो उते पंहिंजो ऑफिस में, तव्हां असांखे रस्पान ॾिनो, पंहिंजो भलो माण्हू आहे, उनजे करे असां पंहिंजो साईं खे सुवाल कयूं था। असां पंहिंजो बीमार 40 साल सहाफ़त में वियासीं। पंहिंजो भुटे साहब जे दौर में पंहिंजो मां सम्झां थो प्रेस क्लब सेठार जा साफ़ी गिरफ़्तार थियासीं ऐं पंहिंजो तकलीफ़ूं आयूं, पर असांजो ॿुधण वारो आहे कोन। तव्हांखे अर्ज़ु कयोसीं मुंहिंजा पंहिंजो इलाजु कोन थो थिए। साईं काइम अली शाह भलो माण्हू आहे, उन महिरबानी कई त इलाजु 2012 में इलाजु कई। फाले जा तकलीफ़ूं हुयूं पंहिंजो 2000 में। हाणे गुलाब साहब नंबर ॿुधाए फोन मोबाइल नंबर। साईं पंहिंजो आहे 03 हा 00 जी अदा ऐं 39 39 29 29 121। ठीकु आहे गुलाब साहब, मां तोसां सुभाणे ॻाल्हाईंदुसि या ॿिए ॾींहुं ॻाल्हाईंदुसि। पोइ मां तोखां पुछी करे पोइ जंहिंखे चवणो हूंदो कंहिं सेक्रेटरी खे चवंदुसि या थी सघे थो इंफॉर्मेशन मिनिस्टर खे चऊं त तव्हांजी को सहायता करे मदद करे। ठीकु आहे न भाउ? वॾी महिरबानी अदा गुलाब, तव्हां कॉल कई। शेर साहब, लास्ट वीक जी कंप्लेंट्स में नौशिरो फिरोज़ मां गज़ाला जी कंप्लेंट हुई। अॻु में बि हिननि कॉल कई प्रोग्राम में। इन्हनि जो इहो मसइलो त ज़मीन जो कब्ज़े ते मसइलो आहे, ज़मीन ते कब्ज़ो आहे, चाचे ई कब्ज़ो कयो आहे। लास्ट वीक हिननि जो इहो चवणो त DC साहब रिस्पॉन्स नथा ॾियनि। मां ॻाल्हायो हिननि सां। ॾिसो इहो फ़र्क़ु आहे न। मां पहिरियों बि असां ॿाहिरिनि खे चवंदो आहियां त महिरबानी करे जेसिताईं तव्हां पाण न वेंदो त कमु कोन थींदो। असां लख दफ़ा हितां फ़ोन कयूं, लख दफ़ा हुनखे दॿायूं, लख दफ़ा असां सस्पेंड कयूं, ट्रांसफर कयूं, पोस्टिंग कयूं, पर ॿियो जेको ईंदो जेसिताईं मालिक न वेंदा त उन सां कमु कोन थींदो। मां हिन गज़ाला आदि सां ॻाल्हायो हुउमि, पाण ॻाल्हायोमांसि, पोइ DC साहब सां ॻाल्हाए ॿीहर वरी पोइ गज़ाला आदि सां पुछा कयमि। हुन चयो त अॼु असांखे DC मिलियो आहे, तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं मुंहिंजा हुन शुक्रिया बि अदा कया ऐं चयां त अॼु DC साहब असां सां वाइदो कया तव्हांजो मसइलो हल कंदासीं। कॉलर आहिनि मुमताज़ लगारी आहिनि बदीन माजी। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम जी अदा। मुंहिंजो मसइलो आहे त मुंहिंजी ज़मीन ते ॻोठाबाद असिस्टेंट मुख़्तियारकार संदू कूड़ियूं जारी कयूं आहिनि। कूड़ी समरियूं जारी कयूं आहिनि? कूड़ियूं संदू ॻोठाबाद जूं संदू हूंदियूं आहिनि न। जी जी जी। ॻोठाबाद मुख़्तियारकार बदीन। ममताज़ जो नंबर ॿुधाए पंहिंजो। 0313 हा 32 जी 657। महिरबानी अदा मुमताज़, तव्हांजो नंबर नोट डाउन थी वियो आहे। शोएब साहब तव्हांखे कॉल कंदा, तव्हांखां वधीक डिटेल बि पुछंदा। वक़्तु थियो आहे ब्रेक जो। प्रोग्राम मुहासबो में ब्रेक खां पोइ वञी कॉल्स वठूं था। जी व्यूअर्स,
प्रोग्राम मुहासिबो में ब्रेक खां पोइ अव्हांखे भली कार था चऊं टेलीविजन स्क्रीन ते असांजो फ़ोन नंबर अची रहियो आहे कॉल करे तव्हां मुज़फ़र शुजा साहब खे पंहिंजी शिकायत या को बि मसइलो सरकारी महकमे या सरकारी ऑफिसर ख़िलाफ़ लिखाए सघो था। मोहम्मद सूमरो साहब आहिनि मोरे मां टेलीफोन लाइन ते। जी अस्सलाम वालेकुम अदा। मोहम्मद सलीम सूमरो जी अदा। अभी अर्ज़ात असां रिटायर्ड आहियूं 5-6 ॼणा आहियूं असां दरख़्वास्त हाजी साहब जन खे दरख़्वास्त कई असां रिटायर्ड आहियूं लोकल गवर्नमेंट काउंसिल जा। ठीकु आहे। असांजी पेंशन जी आहे लोकल गवर्नमेंट बोर्ड कराची खां थी। ठीकु आहे। तो 2014-15 में जेका इंक्रीमेंट गवर्नमेंट एनाउंस कई 10% जी उहा असांखे कान मिली दिसंबर ताईं हली। इंक्रीमेंट न मिली आहे। इंक्रीमेंट न मिली जेका इंक्रीज पेंशन आहे। इंक्रीज पेंशन नंबर लिखाए छॾियो अदा फोन नंबर फोन मोबाइल नंबर जी जी 0302 0302 34 34 94 94 547 547। ठीक है जी। ठीकु आहे। कुझु पुछणु चाहींदो शुरा साहिब हिननि खां? मोहम्मद अयूब अदा इन में जेकॾहिं तव्हांखे तकलीफ़ न थिए त को तव्हां माण्हू हिकिड़ो अचे कराची पोइ लोकल गवर्नमेंट खां पुछा कंदा त छा थियो आहे तव्हांजो छो नथा ॾियनि तव्हांखे ऑफिस टाइम में हलाए अचो न तव्हां जॾहिं बि ऑफिस टाइम हुजे 11 खां वठी 6 बजे ते शाम जो हुते मुंहिंजी ऑफिस आहे हुन में तुगलक हाउस में ऐं तव्हांजे इहे जेको पंहिंजो आहे न ऑफिस तव्हांजी उनजे भरिसां ई मुंहिंजी ऑफिस आहे हुते हलिया अचो तव्हां। हा हिते बिल्कुलु भरिसां आहियूं। वॾी महिरबानी कंदा तव्हां कॉल कई इनशाला तव्हांजो मसइलो जल्द थी वेंदो। अशर साहब लास्ट वीक जी कंप्लेंट्स मां हिकिड़ी कंप्लेंट अब्दुल लतीफ़ मेहर मां कॉल कई हुई हुनजो चवणो त प्राइमरी स्कूल आहे 20 सालनि खां बंदि आहे ऐं माल ॿधल आहिनि हुते माल पढ़नि पिया हुते। मेहर मां अब्दुल लतीफ़ कॉल कई हुई। हिन चयो त गर्ल्स स्कूल आहे इहो बंदि पियो आहे गर्ल्स स्कूल चयो त बंदि आहे। पोइ मां अॼु हुनखे कॉल कई आहे हिनखे डी ओ खे ऐं हुनखे कोशिशि कई आहे त हिन जो स्कूल जल्दी हलणु शुरू थिए जेकॾहिं अलाह करे हली वञेसि त ठीकु आहे न त पोइ वरी मूंखे ॿुधाए। कॉलर आहिनि नसीर सूमरो साहब आहिनि शिकारपुर मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। जी अदा। ज़मीन पई आहे 70 साल जी सर। किथे ज़मीन पई आहे सर असांजी वॾी थोरी फाइल आहे सर 11 महीने के थोरो घणी बराबरि। हेलो जी अदा जी नंबर ॿुधाए 022 हा 20 हा 690 68 हा 6 खाई है न यार। सर ॿुधायो न मां थोरो फाइल आहे सर इन करे मां घबरायां ॻाल्हाइण में उहो थो। ठीकु आहे बसि सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि पोइ तूं मूंखे ॿुधाइजांइ त। वॾी महिरबानी नसीर तव्हां कॉल कई ऐं शुरा साहब तव्हां सां राब्तो कंदा पोइ डिटेल में तव्हां खां पुछंदा त असल मसइलो छा आहे। शुरा साहब लास्ट वीक मीरपुर ख़ासि मां कुलसूम कॉल कई हुई हुननि जो चवणो हो त 70 खां 80 घर आहिनि पर उते सेवरेज घिटी में गटर सिस्टम न आहे। अदी कुलसुम सां मां पाण ॻाल्हायो ऐं पोइ मेहदी शाह साहिबु आहे सुठो माण्हू आहे DC असां मीरपुर ख़ासि मां हुनखे चयो आहे। हुन चयो त समानाबाद खिपरो स्टाफ जे पुठियां हुनजी गली आहे आदि जी साईं खे ऐं मां लिखाए छॾी आहे पर आदि खे मां चयो आहे फ़ोन करे चयो त मस्तु अचे तव्हां पाण मिलोसि वञी। हुन आदि चयो त मुंहिंजो भाउ वञेसि मां भाउ लाइ कोन चयो त मां तुंहिंजे लाइ चयो त मां तूं वञी मिलेसि। ऐं उन दादी ॿुधायो त मिठाई जो दुकान बि उते आहे जेकॾहिं पोइ सीवरेज लाइन पइजी वञेसि त पोइ असांखे मिठाई ज़रूरु खाराईंदी अदी। ठीकु आहे। कॉलर आहिनि सद्दाम हुसैन साहब आहिनि ताल के नारे मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम अदी। जी अदा कंहिंजी मुंहिंजो साईं खे रिक्वेस्ट आहे त ताल के नारे मोहम्मद वरियाम शहर में स्कूल आहे मोहम्मद वरियाम शहर जे नाले सां। मोहम्मद वरियाम शहर जी अदी 2010 खां वठी हुन में को उस्ताद नथो ॾिनो वञे। मां चकर चूरको शहर जा काटे एडियो साहब वटि 10 चकर वियो मूं वटि साईं फज़ल शाह जी जन जी जेको लेटर पियो आहे उहो बि खणी वञ पर मूंखे उस्ताद नथो ॾिनो वञे। अदा इहो नंबर छा थी यार वरियाम साहब? 0321 3637 637 713 713। ठीकु आहे सदाई साईं मुंहिंजी ग़रीबानी तव्हांखे रिक्वेस्ट आहे साईं महिरबानी ख़ुदा असांजी मदद कयो असां घणी तकलीफ़ में आहियूं। अगरि तव्हां वेरीफाई कराईंदो त इनशाला तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी। किथे ॻोठ किथे थी? साईं तालको नारो ॻोठ मोहम्मद वरियाम शहर और ज़िलो ख़ैरपुर साईं चूंडको शहर में।
तव्हां साईं जे ॻोठ जा हो त तव्हां पोइ बि अञा तव्हांखे मास्तर कोन मिलिया साईं आहिनि? बिल्कुलु असां साईं वारनि जा मुरीद आहियूं साईं फज़ल साईं जा मुरीद आहियूं। माशाल्लाह। असां लेटर खणी वियो हुयुसि मां एडीओ साहब वटि, पर एडीओ साहब अलाए छाजे करे ॻाल्हि ई नथो ॿुधे ऐं अॼु तव्हां वेरीफाई कराए त इनशाला तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी। डीओ ख़ासि कयलु आहे, मां हुनखे चवां थो पियो छो तोसां बि ॻाल्हाईंदुसि जी साईं। उहो इनशा ताला मां ॾिसूं त अलाह करे तुंहिंजो स्कूल हली पए। साईं मुंहिंजो हलंदो आहे साईं 1984-85 खां हलंदा इहो स्कूल। हाणे महिरबानी को ख़ुदा साईं असांजी मदद कयो। नंबर हाणे जी कोशिशि कया जो नंबर लॻो आहे साईं। मास्तर मिलनि न तोखे? बिल्कुलु साईं उस्ताद मिले। केतिरे अरसे खां उस्ताद न आहिनि अदा सदाम तव्हां स्कूल में? अधी 2010 खां वठी उस्ताद न आहिनि। 2010 खां न आहिनि, ठीकु आहे, वॾी महिरबानी अदा सदाम। मुंहिंजे ख़्याल में शेर साहब हाणे त एजुकेशन डिपार्टमेंट पारां हिकिड़ी नई शइ शुरू कई आहे, टेक्स्ट मैसेज ते कंप्लेंट उन्हनि ॾे हली थी वञे त ईअं बि आहे अगरि जेकॾहिं तालीम जो या स्कूल जो उस्तादनि जो को मसइलो आहे त हू एजुकेशन डिपार्टमेंट जी वेबसाइट विज़िट करे उन ते हिकिड़ो नंबर ॾिनल आहे, उन ते तव्हां मैसेज करे बि उहा शिकायत ॾेई सघो था त जल्दी उहा शिकायत हल थी सघंदी। असांजे सेक्रेटरी एजुकेशन अदा सुठो कमु कयो आहे जी। त हिकु थम इम्प्रेशन कयो अथई, ॿियो शिकायत जेका हुजे उहा टेक्स्ट कयो उन ते मोबाइल ते ई त सभिनी उन्हनि सॼे में जेके बि उन्हनि जा ऑफिसर्स आहिनि उन्हनि पाण ते बि हली थी वञे। हा, उन वटि हली वेंदी उहा शिकायत ऐं उन खां पोइ शिकायत जेके दूर नथी त पोइ साईं तमामु सख़्तु माण्हू बि आहे ऐं उहो कोशिशि बि सुठी भली पियो करे त एजुकेशन डिपार्टमेंट कुझु चङी तरह हले। अलाह करे चङी तरह हलंदी, जेकॾहिं उस्ताद कोन्हनि त साईं खे बि टेक्स्ट करे असां बि इंशा ताला ॻाल्हाईंदासीं ऐं कोशिशि कंदासीं साईं जो मसइलो हल थिए। ठीकु आहे। कॉलर आहिनि कजलो ख़ान आहिनि शहदाद कोट मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वॾी महिरबानी अदा। जी अदा। अभी असांजे कालके सिराकोट में माला अलण शाह आहे, उन में ड्रेनेज सिस्टम जो वॾो मसइलो आहे, नालियूं कोन्हनि, रोड कोन्हनि। जी हाजी साहब जे अर्ज़ असांखे महिरबानी असांजी पीपुल पार्टी जा आहियूं तो वॾी तकलीफ़ आहे, 500-600 हिते घर आहिनि ऐं न ड्रेनेज जो सिस्टम आहे, न नाली जो ऐं रोड जी कोन्हे। महिरबानी हाजी साहब करे त नंबर ॿुधाए कजले खान। 0333750 जी 750 7669। 669। ठीकु आहे दादा। तकलीफ़ आहे या महिरबानी कयो, असां बि असांजो वस कयो आहे पर इहो को ॿुधण वारो कोन्हे। असां छो यार, छो ईअं त न चओ यार, पीपल्स पार्टी वारा सभु असां तव्हांजी ख़िदमत कयूं था पिया ऐं कंदा रहंदासीं। शिजरा साहब ते हूंदे मसला हल नथा थियनि, मसला तॾहिं बि हल नथा थियनि। मसला हल थींदा, बिल्कुलु छो कोन थींदा, थियनि था पिया माण्हुनि जा। ज़ाहिर आहे 100% त कोन थींदा, पर जेकॾहिं असां चऊं था जेकॾहिं 9-10-15 कॉलर मां हिकिड़े जो माण्हू जो मसइलो हल थियो तॾहिं बि असांजे लाइ वॾी ॻाल्हि आहे न। बिल्कुलु कोशिशि त कयूं था पिया नेक नियत ईमानदारी सां, त हुन सां ॻाल्हायूं पिया था ऐं ॻाल्हाए करे ऑफिसरनि खे चऊं पिया था। उन्हनि असांजी जेका सुस्ती आहे माण्हुनि जी पंहिंजी, त उहो ऑफिसरनि वटि हिकु दफ़ो वियो, जेका ऑफिसर न मिलियो त पोइ चवंदासीं असां वियासीं पर असां कमु न कयईं। इहा ॻाल्हि ग़लति आहे। ऑफिसर वटि जेसिताईं वेंदा न 2-3 दफ़ा 4 दफ़ा 5 दफ़ा, हुतां मां जॾहिं ॻाल्हाईंदोमांव त मुंहिंजो नंबर अची वेंदो अथनि ऑफिस जो, मूंसां ॻाल्हाइनि घड़ी घड़ी, त कमु छो कोन थींदो? कमु थींदो। कम जी पुठियां कंदा न, हुनजी परसुएशन कंदा त पोइ कमु थिए थो। बाक़ी हाणे ईअं हाल ॾिनो असांखे, असां ॿुधोसीं, असां वरी ॻाल्हाईंदासीं हुननि सां, कोशिशि कंदासीं। कॉलर आहिनि गुलाम कादिर आहिनि नारे मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम अदी। जी अदा, कहिड़ो मसइलो या शिकायत आहे? अदी जिला खैरपुर नारा तालका। जी तो असांजो मसइलो इहो आहे त माना अॻ में बि आजन शहर साईंजन सां ॻाल्हायो आहे पाणी जे बारे में। जी तो दादू चैनल ते असांजी जेको पीच आहे उहा असां पुछड़ी में वेठा आहियूं, न को अमलो ड्यूटी थो करे पियो, न एसडीओ हुनखे मीर साहब आहे जेको सर्वेर आहे जी उहो गैर कानूनी नूलियूं हणाई वेठो आहे, हुनखे को चवण वारो बि न आहे ऐं बिजली बि 24 कलाक बंदि लॻी पई आहे। अदा अॼु मां इन सां ॻाल्हायो थो, मां पंहिंजो शर साहब आहे हुते एसडीओ अहमद अली बि न थियो आहे हिनजो, जेतिरो बि तव्हां सां ॻाल्हायो कुझु बि माना न थियो आहे। ऐं असां रेडियो कंदा कंदा मरी विया, हुन खां पोइ 24 कलाक बिजली बि बंदि लॻी पई आहे। असां त मजबूर ख़ातिर असांखे हाणे कहिड़ो कमु करिणो पए? अलाह कंदो कोन मरदे, तोखे सभु शइ अलाह कर घर वेठे मिलंदी। हुन सां का शइ बि न मिली आहे। असांजा फसल सड़ी तबाह थी विया आहिनि। माना नूलियूं जेके आहिनि शाख ते गैर कानूनी पैसा वठी उहे गैर कानूनी नूलियूं लॻियूं पियूं आहिनि। उन खां पोइ तव्हां पोखनि जो अशर
ॾिसंदव त तव्हांखे असां मीडिया वारनि खे घुराए जेको आहे पोखनि जो तव्हांखे हशर तव्हांखे ॾेखारियो टीवी ते तव्हां त पाण अची न सघंदव। ठीकु आहे दादा, कयूं था कोशिशि, इनशाला सुभाणे वरी तोसां ॻाल्हाईंदुसि ॿीहर। वरी महिरबानी अदा। श्री साहब, हे पुछड़ी में पानी जो मसलो हुजे, अहिड़ा जेके फसल सां रिलेटेड कोई बि इन्हनि जा मसला हुजनि, हे नवां न आहिनि, हे पुराणा मसला आहिनि, ऐं हे कोई अहिड़ा मसला बि न आहिनि जिन लाइ को जेके ऑफिसर्स या जेके बाख़्तियार माण्हू आहिनि उन्हनि खे कोई अहिड़ी तगोदो करणी पए, तंहिं बावजूद बि एॾो माण्हुनि खे परेशान छो था कनि? उते आहे मसलो आहे, छो त पाणी पहुचे कोन थो पियो, पुछड़ी वारनि जो पाणी असांजा जेके सर्वेयर आहिनि, सर्वेयर वियो बि हो हालांकि हुन सां मिलणु हाजनि सां, सर्वे वियो मिलणु, उतां सर्वे बि करे आयो, ॾिसी बि आयो, पोइ बि अॼु हाजनि सां मां पाण ॿीहर ॻाल्हायुमि वरी हिन पंहिंजो जेको आहे शर साहिब सां, अहमद अली शर साहिब सां वरी ॻाल्हायुमि मां। हुन चयो त साईं सुभाणे वरी मां वञा थो पियो, सुभाणे ॾिसो वेंदो न त तव्हांजे फ़ोन खां हिकु दफ़ा ज़रूरु वेंदा हूंदा, पर उन खां पोइ पाण बि कोई कमु नथा कनि। पोइ असांजो मसइलो इहो आहे त हू माण्हू वञण लाइ तयारु कोन्हे, माण्हू चवंदासीं असां वञूं था मिलनि कोन था, इहो ग़लति ॻाल्हि आहे। माण्हुनि खे ईअं चवणु न खपे, वञी वेही रहनि ऑफिस जे ॿाहिरां त भई हाजी साहिबु मोकिलिया या हा या न जो जवाबु ॾियो असांखे, जवाबु वठनि कोन था पिया। जेकॾहिं विया ऑफिसर कोन्हे, ज़ाहिर आहे ऑफिसर हिकु जाइ ते कोन वेही सघंदो न, हुनखे 100 मसइला हूंदा आहिनि, किथे वञिणो हूंदो आहे, किथे किथे हूंदो आहे, त हुननि ॾे वेंदा त कमु थींदो न, न वेंदा त पोइ कीअं कमु थींदो। गुलाम समदाणी आहिनि मेहराबपुर मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम जी अदा, कहिड़ो मसलो या शिकायत? असां हिते जुलुम लॻो पियो आहे, असांजे मथां कूड़ियूं एफआईआर कटे ऐं असांखे बचनि पिया। कंहिं कटियूं आहिनि कूड़ियूं एफआईआर? मैडम कंजारे जो आहे, केस आहे उन कंडियारे जो केरु आहे? एएस आयो, एएसआई। जी जी। अदा मथां कूड़ियूं एफआईआर कटियूं आहिनि, मलक शाहिद ऐं मलक अमीन एक्साइज ईसीओ जे चवण ते। अदा इहो नंबर त ॿुधाए पंहिंजो। लिखो 0344 जी अदा 3411 3411 471 471। ठीकु आहे दादा, मां एसएचओ खे बि दॿायूं था पिया, हिन एएसआई खे बि दॿायूं था पिया, पर केरु आहे एसपी ने सोचो? ठीकु आहे, मां सुभाणे न्याज़ चांडे सां ॻाल्हाईंदुसि ऐं तोसां पाण ॻाल्हाईंदो न्याज़, ठीकु आहे न। पर तव्हां पाण साफ़ हुजो, जेकॾहिं साफ़ न हूंदो त पोइ पुलिस कोन छॾींदो यार। सर असांजे मथां हिन खां पहिरियां कॾहिं बि न हुई, असां स्टूडेंट आहियूं, MA फाइनल सोशियोलॉजी में थियल आहे ऐं हींअर मां सिंध लॉ कॉलेज हैदराबाद में पढ़ां पियो। ठीकु आहे दादा, मां तोसां सुभाणे ॻाल्हाईंदुसि, पोइ हुन सां न्याज़ चांडे सां बि ॻाल्हाईंदासीं इनशा ताला। वरी महिरबानी अदा कॉल करण जी। जी यशो साहब, लास्ट वीक जी ॿियनि कंप्लेंट्स ते अचूं था। रशीद साहब कॉल कई हुई जैकबाबाद मां, उन्हनि जो चवणु हो त हो डिस्ट्रिक्ट काउंसिल जैकबाबाद में कमु करे रहिया आहिनि, सैलरी जो मसइलो ऐं बोर्ड में उन्हनि जे घरनि खे शायदि को नुक़सानु पहुतो, लोन वरितो, उनजो बि ब्याज वधी वियो आहे। रशीद सां मां अॼु पाण बि ॻाल्हायमि, ऐं DC साहिबु आहे हुते, एक्चुअल में छा आहे त OZT जेको फंड अचे थो पियो न, जी तमामु थोरो अचे थो पियो, हुते जेको बि अचे थो पियो, हिकु त भर्तियूं इलाही करे थी वियूं आहिनि हिन में लोकल गवर्नमेंट में, जंहिंजी असां इंक्वायरी पिया कयूं उन भर्तियुनि जी, त मुंहिंजे अंदाज़ मुताबिक़ 17,000 माण्हू जेके आहिनि वधीक भर्ती थियल आहिनि। हाणे 17,000 जेके भर्ती थियल आहिनि त इहे पुराणा वीचारा जेके माण्हू आहिनि न, इहे उनखे का शइ कोन थी मिले। छा आहे पघार जी जेकॾहिं वंड विर्च थिए थी त कंहिंखे पोइ 2,000 मिलनि था, कंहिंखे 3,000 मिलनि था, कंहिंखे 4,000 मिलनि था, ऐं हिननि सां मां पाण ॻाल्हायुमि। अॼु DC साहिबु आहे हुते जैकाबाद जो, उन सां ॻाल्हायो अथमि इनशा ताला। हिनखे DC साहिब खे चयो आहे, हिनखे बि चयो आहे आगा आहे, उन सां मिले वञे, इनशा ताला हिन जो मसइलो हल थींदो। जेकॾहिं न थियुसि त पोइ वरी कोशिशि कंदासीं। फंड तमामु घटि आहिनि। DC साहिब सां मां ॻाल्हायो, उन चयो त तव्हां महिरबानी कयो CM साहिब खां असांखे फंड ॾियराए त असां पघारूं ॾियूं। ठीकु आहे, जे पघारूं जे लाइ फंड न हूंदा त पोइ पघार DC साहिब घरों त कोन ॾींदो न। ठीकु आहे। कॉलर आहिनि शुरा साहब, मुरीद जमाली आहिनि बखर जमाली मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। मैडम असांजो प्राइमरी स्कूल आहे साईं के तव्हां आहे असांजी। जी 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 प्राइमरी स्कूल असांजो बंदि आहे, 3 साल जी आहे, 100-150 छोकिरा आहिनि। पहिरीं मोबाइल नंबर लिखाए छॾियो अदा मुरीद, फोन नंबर लिखाए छॾियो पंहिंजो। 0302 0302 32 42 42 42
079 079 जी हाणे ॿुधायो। जी जी हा स्कूल आहे अरबा वली जमाली जे नाले सां मैडम। जी हा साईं खे रिक्वेस्ट आहे त इहो महिरबानी करे असांजे स्कूल ॾे को टीचर मोकिलीनि। स्कूल बंदि आहे या टीचर न आहे? ॿ अलॻि मसला आहिनि। ॿार आहिनि मास्टर नथो अचे टीचर न आहे। अच्छा केतिरे टाइम खां टीचर्स न आहिनि? ऐं 2-2.5 साल थी विया आहिनि 2-2.5 साल थिया आहिनि अचनि था वरी महीने खनि बदिली कराए हलिया वञनि। असां सुपरवाइज़र उन्हनि खे रिक्वेस्टूं कयूं पर केरु मञे ई नथो। ज़िलो तव्हांजो कहिड़ो आहे दादा मजीद? साईं ज़िलो मटियारी आहे। ठीकु आहे ठीकु आहे सुभाणे मां तोसां ॻाल्हाईंदुसि दादा। हा साईं महिरबानी थींदी महिरबानी असां परेशान आहियूं। हाज़िर अलाह कंदो तव्हांजी परेशानी दूर थींदी इंशाअल्लाह। वॾी महिरबानी कोशिशि कयूं पिया। दादा कॉल कई था। उहो ई असांजा पहिरें ॾींहं खां जेके असां प्रोग्राम कयूं पिया असांजे साम्हूं उहो ई रिपीटेडली उहे मसइला अचनि था भई पाणी या न रिपीटेड कोन आहे बाक़ी स्कूलनि जो प्रॉब्लम सॼे सिंध में आहे। शो साहब स्कूलनि जो आहे पाणी जो आहे ऐं ही जेके ड्रेनेज या सेवरेज इन्हनि जा ई मसइला असांजे साम्हूं घुमी फिरी करे अचनि था। ड्रेनेज जेके गलियूं रहियल आहिनि उनमें त ड्रेनेज उतां जो जेको MPA हूंदो MNA हूंदो उहो विझी सघंदो न उते या डिस्ट्रिक्ट ऑफिसर उहो विझी सघंदा न पर असांखे जेके कंप्लेन कनि था त असां उनजी कंप्लेन दूर कयूं था न। अॼु जीअं माई जी कंप्लेन असां दूर कईसीं हिन साईं मेहदी शाह असां वाइदो कयो त मां हिनखे सीवरेज विझाए ॾींदुसि। माण्हू वेंदा त पोइ कमु थींदो माण्हू न वेंदा त पोइ खामखा तव्हां चवंदव तव्हां मीडिया वारा बादशाह आहियो तव्हां चओ जीअं वणियो तव्हांखे। शख़्सियतुनि जे साम्हूं असां बि किथे किथे बेवस थी वेंदा आहियूं। कॉल वठूं था शुरा साहब राहुल आहिनि मिठी माजी। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। जी अदा कहिड़ो मसइलो या शिकायत आहे? पहिरियों मसइलो इहो आहे साईं आहे भलो माण्हू इहो अर्ज़ो साईं खे त थरपाग में NGO जेके बि अचनि थियूं न उहो घर वारनि खे नौकरियूं नथियूं ॾियनि ऐं इहो महिरबानी DC साहिब खे चवनि त भाई ही त जेके NGO में ड्यूटियूं कनि था थर जे माण्हुनि खे पहिरीं ठीकु आहे वरी महिरबानी राहुल तव्हां कॉल कई। NGOs अलाह पुछंदो NGOs खे जीअं मास्तरनि खे अलाह पुछंदो त NGOs खे। शुरा साहब हिनखे ख़बर पए तव्हांजे ऑफिस जे ॿाहिरि आहे भली अचे न भले मूंखे कंहिंजी परवाह कोन्हे। मूंखे ॾिसो न मां सिधो माण्हू आहियां इन करे मां हुनखे चवां थो पियो ॾिसो न मां तव्हांखे ॿुधायमि लास्ट टाइम त असांजी वॾी NGOs आहे जेका यूनाइटेड नेशन जी उन बि असां सां अहिड़ो वेदन कई आहे। हितां वारियूं एजेंसियूं हितां वारा NGOs त ख़ुदा जे नाले सां अलाह पुछजनि बाक़ी असांजी भेणी कोन्हे। छो जो वञनि था त ग़रीबनि खे लिखनि कोन था हिकिड़ी झूपड़ी कढी फोटू कढी बैनर हणी करे ठका करे पैसा वठी करे पाण हलिया था वञनि पिया। तव्हां ॿुधायो त कहिड़ो बि NGO जो मालिक तव्हां ॾिठो त पिंदे कोन पिने थो। सभिनी वटि गाॾियूं वॾियूं वॾियूं गाॾियूं घरनि में अहिड़ो लशपश सां रहनि था हद खां वधीक। मुंहिंजे हुन में हुजे त मां त इन जी इंक्वायरी करायां त भई हिननि जा घर कीअं था हलनि पिया हिनखे ॾिसणु खपे। हीअ जेको वञनि था पिया उते बि उते वञनि था उते माण्हू बि हितां जा खयूं था वञनि। हाणे हिन ग़रीब जी बिलाल जी बिल्कुलु सही कंप्लेन आहे त उतां जे माण्हुनि खे रखनि ई कोन था। उते जे माण्हुनि खे इन करे नथा रखनि जो उते जे माण्हू खे रखंदा त माण्हू ख़बर पइजी वेंदो केतिरो फंड आयो ऐं केतिरो फंड खाई आहे केतिरो ॾेई आहे। इन करे उतां लोकल माण्हू खे इनवॉल्व ई न कंदा आहिनि। वेंदा आहिनि पंहिंजो गाॾी खणी वेंदा आहिनि हुनमें पंहिंजो इहो खणी वेंदा टेंट खणी वेंदा ॾाढो टेंट खे सजाए हणंदा सफ़ाई वफ़ाई करे बैनर हणी ॾाढो फोटू कढंदा 2-3 माण्हुनि खे कुझु शइ ॾींदा ऐं सॼी दुनिया खे ॿुधाईंदा त असां हेॾो कमु कयूं था। त इहा प्रॉब्लम आहे तमामु घणो अलाह साईं को हुनखे सम्झ ॾे। कॉलर आहिनि आफ्ताब मेमण आहिनि थर मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। जी अदा कहिड़ी शिकायत आहे? अर्ज़ी वार साईं सां ॻाल्हायो थो थर जे बारे में NGO वारनि जो मसइलो इहो ख़ाली मसइलो जी थरकूल प्रोजेक्ट में जेके कंपनियूं आहिनि इहे बि गवर्नमेंट जे कंट्रोल में त थर जे लोकल माण्हुनि खे जेके इंजीनियर आहिनि या लिखा पढ़िया माण्हू आहिनि खे को बि रोज़गार नथा ॾियनि। हा ठीकु आहे कोशिशि कयूं था दादा NGOs जेका हूंदा उन जे लाइ कानून ठाहिणो पवंदो त हिनखे कीअं कहिड़े नमूने सां माण्हू ॾिसे उनजा अकाउंट्स ॾिसे। हालांकि असांजी आहे डिपार्टमेंट पूरी आहे सोशल वेलफेयर पर उहे सोशल वेलफेयर वारा पुछनि ई कोन था उन्हनि खां। हालांकि हाणे लास्ट टाइम असांजी जॾहिं बोर्ड आई त मां पाण वज़ीर हुउसि त हिकिड़ी अहिड़ी NGOs ॿाहिरां जी आई जेका असांजा असां सां पई चेक करे मतिलबु ऐं नाले NGOs सां ऐं अची पाकिस्तान जी मुख़बरी पियो करे पोइ उन NGOs खे असां बंदि कयोसीं। अहिड़े नमूने सां असांजूं ॿियूं NGOs बि जेके असांजो कमु कंदियूं मुंहिंजी उनखे मुहतबाना गुज़ारिश आहे त ख़ुदा जे नाले खां डिॼो
ऐं ख़ुदा जे कहर खां बि ॾिजो तव्हां ग़रीबनि सां ॾाढो सुठो नथा हलो। वॾी महिरबानी शुरू साहब तव्हां असांखे टाइम ॾियो। नेक्स्ट वीक अवां सां ॿीहर थींदी मुलाक़ात। व्यूअर्स प्रोग्राम मुहासिबे जो वक़्तु थी वियो आहे ख़तमु। नेक्स्ट वीक ॿीहर तव्हां साम्हूं हाज़िर थींदासीं। तेसि ताईं तव्हां इन्हनि कंप्लेंट्स ते वर्कआउट थींदो। नेक्स्ट वीक थींदी अवां सां ॿीहर मुलाक़ात। तला निगहबान।